खैरपुर तालुको किंगरी जे ॻोठ वॾा पनिहा जे रिवासी सैयद हुसैन अली शाह पंहिंजे भाउ सैयद बाकर अली शाह सां गॾिजी खैरपुर पहुची अहमदपुर ऐं पीर ॻोठ थाणे जी पुलिस जी ज़्यादतीअ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो त ASI असदुल्ला शाह, ग़ुलाम शाह, ज़मीर शाह, ज़हीर शाह ऐं ॿियनि सां ज़मीनी तकरार हलंदड़ आहे, जिन ख़िलाफ़ खैरपुर जे सेशन जज मुनव्वर सुल्ताना जे अदालत में आइनी पटिशन दाख़िल आहे। अहिड़ी पटिशन जा नोटिस मिलण बाद मुख़ालिफ़ धिर जा ASI असदुल्ला शाह ऐं पीर ॻोठ थाणे जे नंढे मुंशी रहीम ख्वाजा जो चवणु हो त अहमदपुर ऐं पीर ॻोठ थाणे जी पुलिस असांजे घरनि ते रोज़ाना काहा करे औरतुनि ऐं ॿारनि खे हिरासा करे रहिया आहिनि। हुन ॼाणायो त मुख़ालिफ़ धुर वारा केस तां हथु खणण लाइ असांखे खंबे कूड़े केस पुलिस मुक़ाबले में फुल फ्राई या हाफ फ्राई करण तोड़े कूड़ा केस दाख़िल करण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि IG सिंध, DIG पुलिस सखर, SSP खैरपुर ऐं ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त खैन ज़ालिम पुलिस एहलकारनि जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।